आज रानीपुर के कदीमी कब्रिस्तान में चौदीवारी न हुअण खिलाफ रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुलाम शबीर जोने जो जी रिपोर्ट। जीअं त नाज़रीन अवी ॾिसी रहिया हो त असीं मौजूद आहियूं उसूलाग के कब्रिस्तान में ऐं ही कदीमी कब्रिस्तान आहे। हिन में जेके भी रानीपुर जा मोज़िज़ शख्सियतूं तोणे बुढ़ड़ा तोणे जेके हिते नौजवान आहिनि उहे हिते दफ़न थियल आहिनि। उन्हनि जा वारस जेके आहिनि अॼु सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। कब्रिस्तान जाॾा काॾा माना खुलियो पियो आहे, ओपन लॻो पियो आहे, कुछ भी थी तो सके। हे जाॾा काॾा खुलियल आहे न। उन ॾींहुं बि असांजे हिते हिकिड़े माइट जी चोरी थी, उहे बेगूं खणी हिते उछले आहे। इन करे जो खुलियल हो हिते जाॾा काॾा बंदि हूंदो, हिकु ई दर हूंदो त माना सेफ्टी रहंदी। हे कदीमी जेको आहे सो मुक़ाम आहे हिते। केर बि माण्हू अहिड़ो न आहे हिन कब्रुनि खे ड्राहे थो छॾे, माल बूटो था पोखियूं, को गुल था पोखियूं, उहो खाई थो वञे, ज़ियान करे थो वञे। उन जे लाइ केर बि अहिड़ो माण्हू न आहे जेको तदारक करे। असां वस वारनि माण्हुनि खे इहा इल्तिजा था कयूं त महिरबानी करे जेको आहे सो भित बि असांखे कढाए ॾियनि।